एक पासे गुलाब लगारी पुलिस प्रोटेक्शन में मुनवर रिंद जी मैनपुरी चर्च हीरोन छहों वाटर स्टाफ खां तालके मातली जी हदन में पहुंचे थो त ॿिए पासे SHO रियाद रिंद जा सिपाही एहसान मुगल ऐं ॿिया टोटल पूरो करण लाइ मज़दूरनि खे पकड़े चालान था कराए छॾीनि। एहसान मुगल ऐं कुझु ॿिया सिपाही SHO गुलाब लगारी रियाद रिंद जा कमाईंदड़ पुट सॼा वेंदा आहिनि। SHO मुंशियुनि जो चवणु आहे त असांखे जेका मंथली मिले थी असां DSP मातली ऐं SSP बदीन वटि पहुचाईंदा आहियूं। SHO रियाज़ रिंद ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जी सूबाई नायब सदर सूर्या सरमद जे सच लिखण ते नाराज़ आहे। राति देर ताईं पुलिस मोबाइल संदसि घर जे दर ते बीही खेसि हिरासा कंदी रहे थी। पहिरीं संदसि घर मथां रियाज़ रिंद हमलो कराए चुको आहे। सूबाई नायब सदर जो चवणु आहे त रियाज़ रिंद ॿीहर असां मथां हमलो कराईंदो। संदसि वधीक चवणु आहे त असां क़तल कया वञूं था, असांजे क़तल जी जवाबदारी मुनशियात फरोश मुनवर रिंद समेत रियाज़ रिंद ते हूंदी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।